मेहड़ मामा खे ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ में 10 मुहर्रम अल हराम योम आशूरा जे मौक़े ते करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां रवां दवां आहे। सिक्योरिटी जा सख़्त इंतजाम कया विया आहिनि। 2001 हर साल जा 10 मुहर्रम ते मेडिकल कैंप लॻाईंदा आहियूं, जंहिंमें जेके बाज़ारदार आहिनि उन्हनि खे फस्ट ॾींदा आहियूं। इन खां अलावा ट्रीटमेंट ॾींदा आहियूं उन्हनि खे सभी पानी की बोतल ॾींदा आहियूं। असां वटि तक़रीबन 12 साल खां वठी तव्हां ॾिसो था कि हिते असां वटि कैंप वॾे में वॾी कैंप तरीक़े हिसाब में हड़ताल जी लॻंदी आहे, जंहिंमें इहा असांजी दोस्तनि समेत असां पाण कमु कंदा आहियूं। जी महिरबानी जी हर साल जीअं अॼु 12 मुहर्रम ते 12 साल पाकिस्तान तरीक़े इंसाफ़ तरफ़ां मेडिकल जी फ्री कैंप लॻाई वेंदी आहे, जंहिंमें इमाम हुसैन अज़ादारनि जे लाइ फ्री में जूस, मिनरल वाटर बोतल, फ्री मेडिसन, चाहे बुखार हुजे, टेंचर हुजे, पायोडीन हुजे, कप हुजे या जेको बि असांजो हाल आहे आवाम जी ख़िदमत अज़ादार। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।